अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो चार रेडियो न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ सकरण में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अगवान शहीद मोहम्मद असलम भाणूजो जी 28वीं वर्सी स्टेशन रोड सकरण में मल्हाई वई, जंहिंमें शहीद भुट्टो अगवान साबिक़ा सिंध जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद सियाल, डिस्पिनल्स कमेटी मेंबर रहीम खोसो, ज़िले सदर अकबर सोडर, जनरल सेक्रेटरी काज़ी नजीबुल्ला चांडियो, तहलका जनरल सेक्रेटरी शौकत भाणूजो ऐं शहीद भुट्टो जे वर्करनि कारकुननि वॾे अंग में शिरकत करे शहीद मोहम्मद असलम भाणूजो खे भेटा पेश कई। एचआर जेडीओ न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआर जेडीओ न्यूज़। आई चवनि था त सिंध जो ठीकु असां कयो आहे, पर हू असल सिंध जे नाले ते सिंध जे वसीलनि खे सभिनी खां पहिरीं सिंध जे वसीलनि जो सौदो करण वारा आहिनि। अॼु असां पंहिंजे अज़ीम साथी जंहिंसां मूं पंहिंजी सियासत जी शुरूआत कई, जॾहिं कार्यक्रम में ऐं उन पहाड़ साथी खे असां पकड़ाए जंहिं शहीद गुलकार अली भुट्टे जे नज़रे खे अपनाईंदे उन जे प्रोग्राम ते हलंदे पाकिस्तान जी अवाम जी ख़िदमत कंदे पंहिंजे